हजरत ख्वाजा निजामुद्दीन औलिया देहलवी रहमतुल्लाह अलैह जेरी मल गुजरी गंजो दुनिया ता इंतकाल जो वक्त करीब आयो आ दुनिया ता पर्दो फरमान जो टाइम आयो आ ओरी मल पदे खलीफे के सदु कयो तन ओ बच्चा जरा ओरे आ मुझी आखिरी नसीहत बुध मुझी आखिरी वसीयत बुध इने दे जरूर अमल कर जाए जेरी मल खलीफो वेठो अची वेठो आ साईं फरमान था जेरी मल आम मरी वना मुझे जनाज़े सां गॾु ही रुबाई पढ़ंदो हल जाए ही बैत पढ़ंदो हल जाए जेरी मल बुज़ुर्गनि जो इंतकाल थी वियो जनाज़ो मुबारक खणी हलण लॻा आहिनि खलीफ़ो बुलंद आवाज़ में बुज़ुर्ग जे जनाज़े जे अॻियां चवण लॻो आहे सर्व से मीना बसहरा में रवी में रवी ओ मुझा सुना अॼु काॾे थो वञी अॼु कहिड़े सफ़र ते थो वञी अॼु कहिड़े वतन जो इरादो कयो अथई कहिड़ो न बेरहमी जो मूंखे अकेलो छॾियो अॼु काॾे थो वञी पियो सर्व से मीना बसरा में रवी सब मेरी की बेमा में रवी ए तमाशा का आलम रूए तो तू गुजा बारे तमाशा में रवी ओ मुझा मुर्शिद मिठड़ा जिते तुझी दरबार लगदी हुई हजारे परवाना तुझे दीदार जलाईंदा हुया अॼु आ दरबार किथे खोलण थो वञी अॼु किथे पदो दीदार कराइण थो वञी जेॾी महिल खलीफ़े जो बैत पढ़ियो आ बुज़ुर्ग जे जनाज़े में चुरपुर अची वई आ कफन खुली वियो आ कफन मां हथ मथे खणी फरमाईंदा बदीदार जाना मेरवम आ पंहिंजे यार जे दीदार जे लाइ वञी रहियो आप जे महबूब जे दीदार जे लाइ वञी रहियो आहियां आप जे हक़ीक़ी दोस्त जे दर्शन जे लाइ वञी रहियो आहियां मालूम थियो अल्लाह जा वली मरंदा न आहिनि हू त रब जे दीदार में वञी मुस्तग़रक़ थींदा करे अल्लाह मौत अला इन्ना औलिया ला यमूतून पानी थियन न पौत जोगिन संदी जोत कायम आहे कौनैन में मुंहिंजा दोस्तो अल्लाह जा दोस्त जे मज़ारनि में वञी आरामी थियनि मगर उहे पंहिंजे क़ब्रुनि में बि ज़िंदा ई मौजूद हूंदा छो त हुननि पंहिंजी जान अल्लाह जे नाले तां कुर्बान करे छॾी पंहिंजो सिर साह हक़ीक़ी महबूब जे मथां घोर करे छॾनि अल्लाह जी ज़ात वरी उन्हनि खे अबदी ज़िंदगी अता करे छॾी हो मुंहिंजा तूं अञा इश्क में तो पैर पातो ई कोन्हे को मोहबत जी वादीअ जो अञा तो सैर कयो ई कोन्हे को